असांजा मोहतरम मेज़बान लायक एहतराम मुनीर मक्सी साहब, असांजो इमीडिएट बॉस कराची टीवीए की तरफा प्रोग्राम है, इमीडिएट बॉस मुनीर साहब, लेकिन मैं भरपूर कोशिशूं जेके आहिनि एजाज़ साहब जो है मुझे प्यारो दोस्त जो साईं जीएम से चलो आगा कमर मोती था साईं जिंदगी भर जो साथी सिंध का वठी दुनिया के मुख्तलिफ़ मुल्कनि सां गॾिजी करे मुद्दर किरदार खुशनसीब होंगी है वह पार्टी उहे मानू जिन सां ताज जोयो शामिल हुजे या दोस्त साईं नूर अहमद साहब मेरे दोस्तन पहिरियों तारीफ़ करायो, इंतहाई प्यारो मानू पंहिंजी हिकिड़ी मखसूस सोच मजहबी माण्हू हुजण सां गॾु सिंध दोस्त मज़हब के नेशनलिज्म सां जोड़े बेहतरीन आर्ग्यूमेंट्स सां हमेशह पेश कंदो रहियो आहे। जेके किताब छपाया आहिनि तमामु रिकग्नाइज़ वॾा रिसर्च जा किताब आहिनि, वरी इल्म ऐं अदब जा किताब आहिनि। साईं बेदल मसूद बदी साहब जैसे सिंध जो नालो वठण जो गुनाह बराबर हुयो, वॾो टो हूंदो उन वक़्त में क़ौमी गीत बग़ावत जा गीत ॻाई सॼी सिंध जे नौजवाननि खे गरमाईंदो रहियो। अॼु सुठो तमामु लाइक़ एहतराम, तमामु प्यारो, तमामु ख़ूबसूरत। हुन सां गॾु असांजो दोस्त चवंदा आहिनि त नवीद ख़्वाजा जेको भुट्टे साहब खुदा ओड़ो न करे रेस मुनीर नाइच असां वटि नाइचनि खे रेस चवंदा आहिनि ऐं हीअ आहे बि रेस घराणे जो बागी साहब साईं त असांजे ॾाॾे जो नालो जलालुद्दीन उहो बुखारी आहे। सो मुंहिंजे साम्हूं सभई प्यारा दोस्त वेठा आहिनि पिया, साईं कोसर शहर सचल वधियो रज़ाक लाइक सब दोस्त वेठे मामून खान शेख वेठो आहे, असांखे एनडी जमाली साहब मुद्दीन जमाली साहब प्यारो तारिक साहब असांजो इनायत साहब वेठो आहे। सभई दोस्त गुज़ारिश इहा आहे त अॼोको ॾींहुं हक़ीक़ी तरह सां इंतिहाई अहम ॾींहुं आहे। कंहिं वक़्त में यानी 70s में त मूंखे यादि आहे असां ही बाक़ाइदे बंगाली शहीदनि जो ॾींहुं मल्हाईंदा हुआसीं, छाकाणि त मुसलसिल इहा जदोजहद जिन्हां सां सिधो टकर जेको आहे पहिरियों दफ़ो चैलेंज जेको कयो उहो बंगाली नौजवाननि कयो, जंहिंमें सरवर्दी जो वॾो रोल हुयो ऐं उनजी पार्ट में उन सां गॾु असांजे मुजीबुर रहमान साईं ऐं उहो लगातार नतीजतन दोस्त ॿुधायो 21 फरवरी ढाका यूनिवर्सिटी 1952 ढाका यूनिवर्सिटी में आम रवाजी छोकरनि न आर्ट्स वग़ैरह में पढ़ंदा आहिनि, बल्कि सरकरदार नौजवान बेहतरीन लीडरशिप जेके डॉक्टर ऐं इंजीनियर्स हुआ। इहो हादसो बि हॉस्टल जेको हुयो मेडिकल कॉलेज जो साम्हूं थियो, मीटिंग करे एहतिजाज कयो ऐं उन्हनि ते गोलियूं हलियूं। जंहिंमें कुझु 5 नाला अचनि था पिया जेके दोस्तनि ॿुधाया बि सही, पर आम तरह सां इहो तासुर आहे त 9 माण्हू ऐं समन जी तइदाद में ज़ख़्मी थिया। वरी ॿिए ॾींहं ते 22 फरवरी वॾी तइदाद में
शागिर्द गॾु थिया मुख़्तलिफ़ कॉलेजनि जा ढाका यूनिवर्सिटी में, ऐं उहो ई वरी क़यादत थी कया डॉक्टर ऐं इंजीनियर जे हथ में। वरी उन्हनि खे उन लाइबान में नमाज़ जनाज़ा पढ़ी, उन्हनि ते गोली हलाई वई, जंहिंमें यानी रिकॉर्ड ते जेको आहे 23 माण्हू मरी विया ऐं 400 माण्हू ज़ख़्मी थिया। हाणे ॻाल्हि आई आहे कोई भी फैसलो, केड़ी भी कुवत, केड़ी भी दहशत वहशत से कंहिं भी कमज़ोर माण्हू या क़ौम के मथां ज़बरदस्ती नाफ़िज़ करण की कोशिश कंदी तो इम्प्लीमेंट या एग्जीक्यूट हरगिज़ न थी सघंदी। नतीजतन वो कमज़ोर जो ताक़तवर थींदो ऐं जेको पाण खे ताक़तवर सम्झे थो वो कमज़ोर थींदो। इहो ई शहीदनि जो रक्त जो रिज़ल्ट है जो अॼु बंगाली ज़बान केॾी वॾी तरक्की कई है, जो अॼु यूनेस्को भी चए थी पई त सभ खां बहितरीन ऐं मिठी ज़बान उहा बंगाली है। ऐं अॼु कॾहिं उन्हनि ईस्ट पाकिस्तान सॾियो वेंदो, कॾहिं बंगाली जो टेटर ख़तमु कयो वेंदो। अॼु बांग्लादेश जी शक्ल में बहितरीन सनत ऐं बहितरीन रोज़ ऐं बहितरीन इकोनॉमी सां यानी दुनिया की तरक्की खे पुलो पुलो बनाए वेठो। इन शइ खे असीं ॾिसूं, दुनिया जूं त तफ़सीलूं आयूं आहिनि कहिड़ी ॿोली जी कहिड़ी ॿोली आहे। हिकिड़ी शइ तय थी आहे त दुनिया की क़दीम तरीन ऐं बहितरीन ज़बान जेकी आहे, छाकाणि त असां वटि पंहिंजो टाइटल न रहियो आहे। जॾहिं ग़ुलामी हूंदी आहे तॾहिं रिवर्स गियर लॻी वेंदो आहे क़ौमुनि खे ऐं उन्हनि जे कल्चर खे, उन्हनि जी ज़बान खे, उन्हनि जी तरक़ी खे, उन्हनि जी आज़ादी खे, उन्हनि जे इत्तेहाद मोहब्बत खे। उन जे करे असांजो टाइटल कोन थो अचे। उन जे करे इहो टाइटल आयो आहे त तामिल ज़बान जेकी आहे, तामिलनि जी जेकी ज़बान आहे उहा दुनिया जी सभ खां वधीक पुराणी ज़बान आहे। तामिल केरु, उन में पाण वज़ाहत लिखियलु आहे तामिल दरावेद आहे जेके मुंहनि जे तरे कान्हे। माना ये सिंधी ज़बान है जेकी क़दीम ज़बान है, ये 5000 मुंहनि जे तरे कान्हे आहे। अॼु असांजो उहो वजूद रखियो आहे। ऐं हीउ जेको 99 में यूनेस्को प्रपोज कयो यानी कि 21 तारीख़ ते आलमी ॾींहुं मल्हायो वञे, उनखे 2000 में जनरल असेंबली उनखे रिकॉग्नाइज़ कयो। जंहिंखां पोइ सॼी दुनिया में हीउ मल्हायो पियो। पर उन में इहो शइ आहे, इहो नालो इहो आहे त भई कल्चरल एंड लैंग्वेज, मदर लैंग्वेज विद कल्चर, कल्चर ऐं ज़बान उहा ज़िंदा रहंदी आहे जंहिंमें वक़्त हालतुनि मुताबिक़ पाण में अकोमोडेशन जज़ब करण जी क़ुवत हूंदी आहे। ऐं सिंध में इत्तिखानी अहिड़ी हालत कोन्हे का, पर वॾियूं दुनिया की ताक़तवर क़ौमूं, ताक़तवर ज़बानूं, ताक़तवर लिटरेचर सां गॾु, ताक़तवर कल्चर सां गॾु सिंध ते क़ाबिज़ थियूं। ग्रीक आया, रोमन आया, पर्शिया आई, चाइनीज़ आया, सेंट्रल एशिया जूं क़ौमूं आहियूं, अरब आया, पर हिते नंढियूं वजूद ई कोन्हे। उन्हनि जूं बहितरीन शयूं सिंधी अकोमोडेट कयूं। पोर्टुगीज़ ते किताब आहे, उहे चवनि था त इहे असांजा सभु लफ़्ज़ आहिनि सिंध। उन्हनि जूं बहितर शयूं खणी वठीसीं, पंहिंजी बहितर शयूं ॾेई छॾीसीं। इहे असीं एक्सचेंज कंदा रहिया आहियूं। हींअर असीं अमेरिका वियासीं, 3 किताब 4 किताब जेके आहिनि सो हुते लिखाया। हिकिड़ो रेडिनियंस लिखियो आहे प्रोफेसर रेजेस, उन 3 किताब लिखिया आहिनि जो फंक्शनल रेडियो आहे। उन लिखियो आहे त हीउ जेको रेडिनियन जेको चवनि था पिया, असीं इंड माना इंडस माना सिंध, असां सिंधी आहियूं, असीं मोहन जे दड़े जा वारिस आहियूं। एक्चुअली असां अमेरिकन्स जेके आहियूं उहे सिंधी आहियूं। And we are proud to declare ourselves that we are Sindhis. We have rich culture, we have a historical background. हाणे को मां को जवान या को नौजवान होते कोई जज्बाती थी करे जीअं हिते आम तरह सां असांजे हक़ीक़त मथां इहे इल्ज़ाम आहिनि कि पंहिंजी ज़ात जे हवाले सां
तो पोइ बलोच कंदा हर शइ खे, पर जे बलोचनि खे बि अञा वधी करे शौक़ु पोइ लॻाई करे इहो काफ़ी रिकॉर्ड आहे असां वटि। ईअं न आहे, जेको उन्हनि अमेरिकन्स लिखियो आहे त हीअ लफ़्ज़ जेके असां वटि आहिनि, हीअ जेको कल्चर आहे असांजो, इहो सिंधियुनि जो इन तरीक़े सां पोर्चुगीज़ चवनि था पिया त असांजा सभु लफ़्ज़ जेके आहिनि उहे सिंधियुनि जा आहिनि या सिंधियुनि वटि असांजा आहिनि, उहे भेटे करे इहा दुनिया पई मञे इन ॻाल्हि। सो ॻाल्हि आई आहे त ॿोलियूं ऐं कल्चर एक्सचेंज ऐं हिकु कबूल तॾहिं पवंदो आहे जॾहिं डायरेक्शन थींदो आहे, जॾहिं माइंड सेट थींदो आहे, जॾहिं मुफ़ादात थींदा। असीं सिंध में रहंदड़ धुरियुनि खे हमेशह चवंदा आया आहियूं त बाबा असां आइडेंटिफिकेशन हिकिड़ी रखूं, असीं हिक ॿिए खे सम्झूं त सही। असां त अञा सिधो असीं हिक ॿिए जी शाइरी में कोन घुरिया। मां त गांधी खे सम्झां थो, मां नासिक खे सम्झां थो, मां जिगर खे सम्झां थो पियो, मां जोश खे सम्झां थो पियो, मां मीर खे सम्झां थो पियो। तव्हां त असांखे मिठाई खे बि अञा कोन सुञातो, तव्हांखे त इहा बि ख़बर कोन्हे त तव्हांजो बि को शाइर आहे, तव्हांखे सजल जी बि ख़बर कोन्हे। ईअं कोन्हे, असांजे ॿोलियुनि जो एहतराम आहे, जेको चयो असीं हर कल्चर जो एहतराम कयूं था। बल्कि अॼु शाह साहब तजवीज़ ॾिनी, मां एजाज़ साहब खे गुज़ारिश कई त आईंदा असांजे प्रोग्राम में असीं मुख़्तलिफ़ ज़बान जे माण्हुनि खे हिते सॾियूं, हिते असां पंजाबी खे सॾियूं, हिते असीं पठान खे सॾियूं, हिते असीं बलोच खे सॾियूं। असांजी वुसअत नज़र ऐं वुसअत दिलि आहे। असीं सम्झूं था पिया त इहो ख़ुदि जे करे मुख़्तलिफ़ कल्चर ऐं मुख़्तलिफ़ ज़बानुनि जा माण्हू अची हिते वेंदा। जीअं हिकु बाग में छड़ो गुलाब हुजनि, उहा एतिरो कुझु उहा सुठो कोन लॻंदो। राबेल बि हुजे, मोतियो बि हुजे, गिटो बि हुजे, मुख़्तलिफ़ कलर पंहिंजी ख़ूबसूरती आहे। हेॾा पाकिस्तानी काबिल धुरियुनि जो नैरेशन आहे, ज़बरदस्ती हिकु मां थी वञो, हिकिड़ी क़ौम थी वञो, हिकिड़े मुल्क जा माण्हू ॿी का आइडेंटिफिकेशन कोन्हे का। असांजी त इहा आइडेंटिटी आहे दुनिया सॼी, यानी तव्हां दुनिया जा काफ़ी मुल्क अहिड़ा आहिनि त सॼी लिस्ट आहे, यानी किथे 800 ज़बान जूं ॻाल्हायूं वञनि, किथे 700 ज़बान जूं ॻाल्हायूं वञनि, किथे 500 ज़बान जूं ॻाल्हायूं, ऐं उन्हनि सभिनी जी हैसियत आहे, कोई टकराव कोन्हे को। असां वटि त डेलिबरेटली उर्दू हिते वॾी इज़त वारी ज़बान, वॾे एहतराम सां ॻाल्हाई वेंदी। वॾो जेको सिविलाइज़ काउंट थींदो जेको उर्दू ॻाल्हाईंदो, यानी ही पाकिस्तान में छा पर पोड़ा 200 साल 300 साल पहिरियों जी ॻाल्हि, इहो उर्दू जो एहतराम थो। हिते कराची में जेके वॾा माण्हू थींदी रहंदा हुआ उहो पंहिंजे घर में ॻाल्हाईंदा, यानी ज़रियो हूंदो मज़हब हुजणु, बल्कि मज़हब तरी जेके हूंदा हुआ, छाकाणि त माइनि खे आम तरह सां हिंदुस्तान में न पढ़ायो वेंदो। इहो तरीक़ेकार हूंदो। पोइ उहो उर्दू वञी मज़हब और सिविलाइज़ ऐं फज़ीलत वारी ज़बान वञी फ़क़ति जेको आहे उहो हीरा मटी में थो, छाकाणि त उहे बहितरीन आलिम जेके छो रखंदियूं, हे पंहिंजी औरतुनि खे नवाबी पढ़ाईंदा कोन हुया, उहे ज़ाहिर सफ़ा उन जा ॿार बि पढ़ाई वेंदा कनि। रुगो इहा वञी त हीरा मटी उते बाग किरदार बाग पाईंदी, जेके लफ़्ज़ जी ख़बर आहे उहो कीअं ॻाल्हाइजे, कीअं थिए, उहे कीअं वेंदे। या ॿी ॻाल्हि आहे तव्हां उहे वरी असांजे सिंध जे सूफ़ियुनि जूं वञी बुरी थियूं त जैसलमेर जैसे जेके इलाह करणु कजे हिकु ॾींहुं आहिनि रस्तो बि गॾु होसी। सो सोच ऐं माइंड सेट जेको आहे उहो क़ौमुनि जे कल्चर ऐं ज़बान जी तर्जुमानी कंदो आहे ऐं उहो अंडरस्टैंडिंग पैदा कंदो आहे। ऐं जॾहिं इहा 300 साल 300 साल सैयद साधो जॾहिं चए त जैसलमेर जूं रड़ियूं ख़ुदा करे इहे जीअनि, जंहिंमें का हिपोक्रेसी का मुनाफ़िक़त कोन्हे, जेको मुआशिरे में गंदो तरीक़ो कमु आहे उनखे ऑन कंदी पियूं, ख़ुदा करे हिते बि ख़ुशि हुजनि, ख़ुदा करे उते बि ख़ुशि। इहा जॾहिं सोच आहे कीअं मां हीअं कहिड़ा बणा तरक़ी पसंदि ॾिसो न, तूं समो ऐं गंदरी ऐब मुंहिंजी ज़ात, ही मुआशिरो जेके ऐब थो सम्झे पियो, मां डिक्लेयर थो कयां त मां सैयद न आहियां, उहा ऐब मुंहिंजी आइडेंटिफिकेशन। जे मेरा सिर मंगतो आउं पिणु मंझां थो,
हे मिरासी छोड़ो जो ढोलक वो तो वजाए इन जी अञा ख़राब डिग्री जेकी समझी थी वञे कई त मंगणहार थियो आहे मंगतो थियो आहे पिने थो वरितो तॾहिं मां डिक्लेयर थो कयां मां सैयद न आहियां मां मंगतो आहियां। तो इहो एटीट्यूड जेको आहे इहो असांखे ॿियनि क़ौमुनि जे ॿियनि ॻाल्हियुनि खे वेझो करे थो। तो असां हिते जेके मुस्तक़िल क़ौमूं आहिनि उहे ॾिसनि त हक़ीक़ी तरह सां असां वटि उन्हनि जे सर्वाइवल जो प्रोग्राम ऐं पैगाम आहे। जीएमसी जो पैगाम अॼु जी ॾुखी सूरत हाल में जेकी दुनिया गुज़रे पई उनखे बचाइण जो उनखे तरक़ी जी राह ते वठी वञण जो उन में अमन इत्तेहाद ऐं मोहबत पैदा करण जो बहितरीनु प्रोग्राम आहे। पाकिस्तान जे जेकर बचाइण त रिविज़िट करणो पवंदो हिननि खे पंहिंजी कयल कोताहियुनि जो जीएमसी जी कवर जे माफ़ी वठणो पवंदो हिननि खे इन खां सवाइ हुनखे बचण जो को वजूद ई कोन्हे। अॼु सभु उहा ॻाल्हि था करे जेको साईं जीएमसी वही चश्मा बका है जिसे सब शराब समझे वही खाब मोतबर दे जो ख्याल तक न हकीकत ही है। अॼु असांजो पाकिस्तान में मुख़्तलिफ़ दहशत ऐं ताक़त ऐं वहशत ऐं दहशत जे करे स्टेटमेंट जे करे चङा भला असांजा पंजा जेके बुले शाह वारिस फरीद जा फारवर शाह हुसैन जा फारवर ऐं कुझु फिस्ताईअ जे नज़रे जे पुठियां विया एॾो मथो ख़राब त यज़दान जी भी नीची ना वरतुसि त मुंहिंजी मर्ज़ी का थोड़ा खुदा ही क्यों होते हैं खुद ही को कर बुलंद इतना हर तकदीर से पे खुदा बंदे से खुद पूछे बताते एक फजीलत अदा अरे असांजी सोच मिले के था बिटाई चए तो खुद ही खुदा मां पिन किन मन में ॿिनि तरहनि जाए कोन्हे हिकु मयाण में केॾो तज़ाद आहे। हो चए तो खुद ही वो सवाल आहे पर खुद ही खुदा खे वञी पकड़े पोइ हू पंहिंजी मर्ज़ी घर काम त हली कोन सघे। ऐं बुलो मूंसां गॾु आहे बुलो चए थो ख़ुदि अना ईगो बकवास आहे ख़राबु आहे ग़लति आहे इहा असां न आहे इहो असांजी कल्चर न आहे असांजी सोच न आहे। बुले चए थो की पुछते हो ज़ात बुले थी लप मिट्टी बुक छाइयां जहिड़ा बुले नूं सैयद केॾा दोज़ख हूंदिया कया जहिड़ा बुले नूं कराइयां कंदा केॾा पीका पाइयां की पुछते हो ज़ात बुले काथे आहे ख़ुदि वो तो मूंसां गॾु आहे शाह हुसैन त मूंसां गॾु आहे मियां मोहम्मद भाई त मूंसां गॾु आहे फरीद त मूंसां गॾु आहे पाक पुत्र खां वठी सभु मूंसां गॾु मुंहिंजो कल्चर ई ख़तमु करे चयूं असां त हज़ारनि सालनि में हिकु तरह जो पाणी था कयूं पाकिस्तान खे हरवा पाणी सो इन तरीक़े सां इवन गंगा ऐं जमुना जी तहज़ीब वारा आगे में भी दूसरे के ॿुधायो हिते किताब जी मोहर तो उनमें त्योहारी होटल थे उते इंडिया को जावेद धरती दान है उतो दान है तो हर मानो उनकी इतना सा मुझे लेट थी गई चीफ गेस्ट जो बॉस वो तकरीर थी उनमें उन्हें जो तो 47 में असल में उर्दू हिंदुस्तान में भी खत्म होती जा रही है लेकिन पाकिस्तान में आके मुझे खुशी होती है कि यहाँ उर्दू उड़ रही है। उसकी वजह यह है कि 1947 में वहाँ से हमारे उलमा आए दानिशवर आए प्रोफेसर आए सियासतदान आए साइंसदान आए और शोरा आए राइटर आए और उन्होंने आगे जहाँ पर ये मौजूद ज़बान को फैलाया और इंट्रोड्यूस कराया मां जो हाणे चाचा आदि टाइम पे हाणे ॿियो हमारी इतवार साहब मेज़बान जी नज़र जो मुद्दे पई यार मुझे किताब जे गुलाम शाह निकाले मुझे पसंद तो उनका इजाज़त वठे इजाज़त में कीअं मां प्रोटोकॉल या उनखे पूरी मां भाई मां किताब ते किताब राइटर ते पोतो कराया फिर जावेद नकी साहब सां थोरो मुखातिब मां महिमान मां इन करे कुछ हकीकत मां ॿुधायां मां जावेद साहब इहा ई ॻाल्हि हाणे पहिरां जे तमामु इज़त इस्लाम सां ॾिठो वेंदो हो उर्दू बल्कि उर्दू मां तव्हांजे सिंध जे अज़ीम शाइर सचर सरमत जे शेर थो ॿुधायां उनजा थाट्स ॾिसो या अल्फाज़ ॾिसो ऐं उनखां पोइ कुझु ॿियनि शाइरनि जा बि
ఆయా ఈ 40 70 కావాలా